न बाबा सही नहीं है पोती पइजी वई है हाणे इहो मर्द जो शान आहे त नाले थियल ज़ाल छॾे ॾे ॾाढनि सां मिटी थो करे अरे थोरे घणे में अची गिचे में हथ विझे अथई ॾाढा ज़रूर आहिनि मञा थो भेण जी पोइवारी न कंदा मलूक खे रिश्ते ॾियण खां पोइ घणा चक्कर मलूक जे घर में घिड़ी वञी उनखे पाटर हया आहिनि बाबा साईं पर मां मलूक न आहियां गोराम खान आहियां गोराम खान जॾहिं न उहो वक़्तु आयो त पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि मां त तूं मलूक आहीं या ॿी का ज़ाल मूंखे ॿी शादी करण जो को बि शौक़ु न आहे पर तवारी छोकिरीअ घर ई न कयो हर ॿ टे ॾींहं तव्हांजे घर भॻी बीठी आहे मां छा कयां राम नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते माण्हू एॾो वॾो कदम न आहे खणंदो कुझु सब्र करिया न सभु कुझु सही थी वञे ठीक थी वञे तव्हांजे हिस्से खां वधीक एतिरो कुझु ॾेई आहे जो तव्हांजी ज़िंदगी सेट थी वञे बाबा साईं उहो बि मुंहिंजी ज़िंदगी एतिरी बुरी कोन थी गुज़रे तव्हां परेशान न थियो जिंदगी तमामु बहितर पई गुज़रे गोराम तो मुसीबत पंहिंजो पान लाइ खड़ी कई आहे वो ॾींहुं परे न आहे गोराम न आहे परे वो ॾींहुं जॾहिं तूं पंहिंजी ग़लती ते मातम कंदे मां मथो पिटींदे बाबा साईं जेको बि कुझु थियो न कि गोराम खान तव्हांखे मयार कोन ॾींदो तूं मयार जी ॻाल्हि थो करीं अरे वो ॾींहुं परे न आहे जॾहिं तूं रोई मुंहुं मथो पिटे अची मुंहिंजनि पेरनि में किरंदे अम्मा चाची मूंखे घर में पैर भी नथी रखण दे मां जॾहिं वञा थी मूंखे तड़े थी कढे चेती तू हिते न रहंदी हिन वक्त तुंहिंजो न घर में का भी इज्जत कोन थी इन करे चवई थी माठ करे ते वेही रहो अम्मा मां हिते न रहंदस मूंखे मुंहिंजो हिस्सो ॾियो त मां गुराम खे ॾेई उनखे राज़ी कयां जेकॾहिं गुराम सदोरी सां निकाह करे उनखे घर वठी आयो न त मुंहिंजी उते इज्जत न रहंदी ठीकु आहे तोखे तुंहिंजो हिस्सो ॾियूं था पोइ छा गुराम सदोरी सां शादी न कंदो पोइ मां ॻाल्हाइण जहिड़ी त थींदसि न हिन वक्त मां उन्हनि जे साम्हूं ॻाल्हाए नथी सघां कुंज मामे वारनि जे अॻियां इन करे ॻाल्हाए सघे थी त मामे कुंज जो हिस्सो तबाह कयो आहे तूं बि इहो ई थी चाहीं न त तुंहिंजो हिस्सो तबाह कनि अम्मा मां इहो थी चाहियां त गुराम ॿी शादी न करे ठीकु आहे तोखे हिस्से ॾियण खां पोइ जे गुराम ॿी शादी नथो करे ऐं तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थियण खां बची थी वञे त पोइ तोखे हिस्सो ॾियूं था तूं जे ख़ुशि हुजी त ॿियो असांखे छा घुर्जे अम्मा मां कोशिश कंदसि वधीक जेको नसीब में हूंदो अचे तुंहिंजो बाबा जानी त मां तोखे तुंहिंजी मिल्कियत जा कागज़ वठी थी ॾियां पोइ वञी गौराम ऐं वसाई जे मुंहं ते हणजा अम्मा जेकॾहिं तव्हां मुंहिंजो हिस्सो पहिरियां मूंखे ॾेई छॾियो आहे न त गुराम खे मां इहो कदम ई न खणण ॾियां इहो कमु ईअं ई थियणो हो मुंहिंजी अम्मा मां गुराम खे रोके वठां अम्मा जेकॾहिं न तुंहिंजो चवण वठे थो तुंहिंजी इज़त करे थो त हू हींअर मुड़ी सघे थो दादा ने छा थियो पुट ज़मानत जो आसरो आहे या न बाबा अञा तो को बि आसरो न अगवा ऐं फुर जो केस लॻल अथसि एतिरो जल्द ज़मानत किथे थी थिए बाबा इहो बि अलाह जो शुक्र आहे जो असांखे पुलिस कोन वधी वई जेकॾहिं असां सभु जेल में हुजूं हा न त घर में पिया कुता भौंकंदा इन जे करे त चवां थो त ही घर तॾहिं थींदो जॾहिं तव्हां ॿिन्हिनि मां हिकिड़े जी शादी कराया ऐं घर खे का संभालण वारी अथई अदा जंहिं बि महिल घर में गॾिजी वेहूं था न बाबा खे सिर्फ़ु शादीअ जी ॻाल्हि लॻी पई आहे मूंखे लॻे थो त बाबे खे पाण खे शादीअ जो शौक़ु थियो आहे लॻे त ईअं थो बाबा खे बि लाऊं लहण जो वॾो शौक़ु आहे पर माणे अख जी पकाई छॾे कोन थो बाबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त का पोड़ी सोड़ी हथ कयूं भला पुट अमीर ॿुधे पियो न मां वारे छोकिरनि जूं ख़बरूं बाबा असां को ग़लति त कोन था चऊं न सच में तूं सही ॿुधाए जेकॾहिं तुंहिंजो इरादो आहे त का पोड़ी पकी ॻोल्हियूं तुंहिंजे लाइ ठहियो हाणे घणो थाप न दिलबर खे राज़ी कर उन जे लाइ कुंवार ॻोल्हियो लाज़मी न आहे बाबा त तव्हां मुंहिंजी शादी कराए अधु दोदो जॾहिं लाऊं लहण लाइ तयारु आहे त पोइ हिनजी शादी छो नथा कराए गुराम जेको कुछ मुंहिंजे हिस्से में आयो आहे न ही थे मिल्कियत जा कागज़ गुराम चङी तरह पर जाए ॾिसदा किथे कागरनि जा विझी अख़बार जा टुकड़ा खणी आई अथव ही के अख़बार जा पन्ना न आहिनि जेके पन्ना हुजनि हा न त अॻ में खणी अचां जॾहिं मुंहिंजो हिस्सो मिलियो आहे मां तॾहिं खणी आई आहियां हेॾे कर कागज़ त मां के वकील खां पढ़ायां त ख़बर पए कि सच आहिनि या कूड़ा मूंखे त ॾेखार न आहे छा खणो भॻी थी वञी बाक़ी जेके बैंक में पैसा पिया आहिनि उन्हनि जो छा थींदो
सब कागजात हिन में ही आहिनि। अकाउंट नंबर भी ऐं चेक बुक भी इन में ही आहे। भले तव्हीं कंहिं वकील खे ॾेखारे पंहिंजी तसली कयो। गोराम अकबर जहिड़ो माण्हू जे कागर लिखी करे उमाणिया अथसि त को बारानी ॻाल्हि कान कई अथसि। सही कागर हूंदा। गोराम तव्हां यकीन कयो कमु पको हूंदो आहे। जे बचड़ी अॻे इहो कमु करी हदो आहे त गोराम शादी लाइ तयार न थी हा। चाची अञा बि वक़्तु वियो न आहे। पोती पई आहे, निकाह त न थियो अञा। हाणे हाणे त कुझु कोन्हे। माई वसाई तूं बि थधी थी वञी कागर लिकाए हाणे चङाजी कयो ते गरम थियो थी काकाई। छोकिरी तूं भरोसो कर असां ते ऐं इंशाल्लाह कुझु बि कोन थींदो। अदा गुलू जिथे मूंखे तुंहिंजे साथ जी ज़रूरत हूंदी आहे उते तूं अदा वॾे जो साथ ॾींदो आहे। अदा जिथे मां सम्झंदो आहियां तूं सही आहीं त मां उते तुंहिंजो साथ ॾींदो आहियां। मुंहिंजा भाउ हिन वक़्तु मां छा में ग़लति आहियां? अदा तूं थधे दिमाग़ सां वेही सोच। जॾहिं मलूक जहिड़े पोड़े शख़्स सां अदी जी शादी कराईसीं उन वक़्तु तुंहिंजा जज़्बात एहसास केॾा मरी विया। हाणे जॾहिं नौजवान ऐं ख़ूबसूरत खे अदे वॾो रिश्तो ॾिनो आहे त तोखे अची उन वक़्तु एतिराज़ थियो आहे। पहिरियां मुंहिंजी अखियुनि ते दुश्मनी जी कारी पटी ॿधल हुई। हाणे जॾहिं मूंखे इश्क लॻो आहे त दिलि उन गुनाहनि खां धोपिजी पाक थी वई आहे जेके असां पंहिंजी जवानी में कयासीं। जॾहिं असां पंहिंजे ख्वाबनि ऐं उमीदनि खे परवान चाढ़ींदा आहियूं त पोइ छा अदी खे दिलि न आहे? उनजा ख्वाब ऐं अरमान न आहिनि? अदी शादी जे कुझु ॾींहंनि खां पोइ गोराम खे सम्झी वठी ऐं पोइ हुनजी ज़िंदगी सुखी गुज़रंदी। इन करे चवां थो ज़िद छॾ। जेको अदे वॾे फ़ैसिलो कयो आहे उनखे क़बूल करे वठ। न ई पाण मथां माण्हू खिलाए न ई वरी असांजे मथां माण्हू खिलाए। अदा मां खणी माठ करे वञा पर जेको ज़ुल्म तव्हां आदि सां कयो पिया न कुदरत वारो तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदो। गुलाम ही जेको तू करी पियो न इहो ग़लति पियो करी। जॾहिं मां तुंहिंजी ख़ूबसूरत जवान ज़ाल घर में आहियां त वरी ॿी शादी छो पियो करी तूं? जेकॾहिं तूं चाहीं थी त ही गोराम खान ॿी शादी न करे त तोखे कुझु कागज़नि ते सही करणी पवंदी। छा कागज़नि ते सही? मरमत दुआ के हिस्से की मिलकर जैसा मुरा कागज उठा रहा है पर तेरे दुआ वे कागज पर घर रख ली ना तो सब का पहले ये गोराम उन मिलकर के पांच नाले कर रहा छापा सोचो सोना साईं। हिन वक़्तु कागज़नि ते सही करण लाज़मी आहे। मां सुभाणे ई तोखे कागज़ आणे ॾींदुसि बसि उन्हनि जे मथां तोखे सही करणी पवंदी। दुआ छा तूं मुंहिंजे लाइ एतिरो बि नथी करे सघीं? हाँ छो न कंदसि पर तूं मूंखे इहो त ॿुधाए त कहिड़ा कागज़ात आहिनि जंहिं ते तूं मुंहिंजी सही थो वठी? तुंहिंजी मिल्कियत मां पंहिंजे नाले कराईंदुसि। मिल्कियत मुंहिंजे नाले हुजे या तुंहिंजे नाले कहिड़ो फ़र्क़ु थो पए? सोना साईं फ़र्क़ु पए थो। मुड़ुसु हुजे सुञो ऐं ज़ाल हुजे एॾी अमीर इहो किसो कीअं हलंदो? मुंहिंजे हिस्से में जेकी मिल्कियत अचे थी उन जा सॼा कागज़ात तव्हांजे हवाले त आहिनि। बाक़ी छा थो खपे तोखे? जेकॾहिं तूं चाहें थी त मां ॿी शादी न कयां त पोइ तोखे इहो कमु करणो पवंदो न त पोइ तूं मूंखे ॿी शादी करण खां कॾहिं बि नथी रोके सघे। ठीकु आहे गुलाम तूं कागज़ात ठाराए खणी अच हुन ते सही तोखे मां करे ॾींदमि। नानी सियाणी तूं रधे पके में पाणी विझंदी आ न पोइ कुझु अहिड़ो कर जो मुंहिंजो ऐं गोराम जो रिश्तो ख़तम थी वञे। ना मां न जेकॾहिं न मां इहो रिश्तो टोड़ियुमि त सुल्तान मूंखे बंदूक हणण में देरी कोन कंदो। भाई सुल्तान तोखे कुझु बि न चवंदो। तूं अहिड़ो कमु कर जंहिंमें तुंहिंजो नालो बि ज़ाहिर न थिए ऐं वसाई रिश्तो ख़तम करे वञे। इन कम लाइ असां त तोखे ॿियो कुझु नथा ॾेई सघूं सिर्फ़ु दुआऊं ॾींदासीं। अमा वो सोनी चूड़ियूं जेके मुंहिंजूं पयल आहिनि न उहो तूं नानी सियाणीअ खे ॾेई छॾ त हीअ पोइ मतां मुंहिंजो रिश्तो ख़तम कराए। न छोकिरी न तव्हांजो मूंखे रुपयो बि न खपे न ई मां हिन कम में हथ विझंदसि। नानी सियाणी ख़ुदा जो वास्तो अथई मूं मथां इहा भलाई कर। मां लख कोशिशूं कयां न तॾहिं बि इहा वसाई कान मुड़ंदी ऐं पंहिंजे भाउ जी शादी कराए रहंदी। तूं वसाईअ ॾे वञ ऐं उनखे उबतियूं सुबतियूं ख़बरूं वञी ॿुधाए। उते असांजी गिलाऊं बि वञी कर। असां तोखे कुझु बि न चवंदासीं। न माई न इहो कमु मूंखां कोन थींदो।
तहां वञी को ॿियो दर ॾिसो। एहसासन जे हेॾे सफ़र में घड़ी घड़ी नोघा हीअ दुनिया। अम्मा आखिरी उम्मीद हुई उहा बि ख़त्म थी वई, हाणे छा थींदो? अम्मा जेको तुंहिंजे नसीब में हूंदो। दर्दन जो दरिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लगदे भली आयो कारे निकरी पिया आयो? होटल ते पिया वञो। जेकॾहिं चांहि पीअण हलो त सलाह अथव? तव्हां हलो, असां बि पोयां अचूं पिया। जेका तव्हांजी मर्ज़ी। शबो भला इहो त ॿुधायो, सुल्तान वारनि हिन दिलबर सां छेड़े जो को प्रोग्राम ठाहियो आहे छा? हिक ॿिए सां टकरियल त आहिनि, पर अहिड़ो को बि प्लान आहे जो हुननि खे मारियो वञे। पर मूं त इहा ई ख़बर ॿुधी आहे त सुल्तान वारनि फ़ैसिलो कयो आहे त हिन दिलबर खे लेटाईंदासीं। असां सां त ॻाल्हि कोन कई अथनि। कम त सुल्तान वारनि सां अहिड़ो ई थियल आहे। पोइ दिलबर वारनि खे लेटाइण त घुर्जे न। सिर्फ़ सुल्तान सां छो, इहो कम त वरियाम सां बि थियल आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए रमज़ान। सच चयमि त ॾुखियो लॻी छा वरियाम? तूं केरु थींदो आहीं सच चवण वारो? जीअं न कुकड़ आरे ते वेंदी आहे, ईअं असुल मामो सॼो ॾींहुं घर में पियो आहे। बाबा जे घर में वेठो आहियां, उपराए घर में त कोन वेठो आहियां। बाबा मुंहिंजे मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त मां घर में न हूंदो आहियां त पोइ बि तव्हां ईअं ई झेड़ो कंदा आहियो या आराम सां सुम्ही रहंदा आहियो ऐं मां ईंदो आहियां ऐं तव्हां वरी शुरू थी वेंदा आहियो? ना बान तू ॿाहिरि आई त ही छोरी मां ठाहियां, जीअं तू घर में पेर पाई तो दी टिंडड़ी वांगुरु वॼण शुरू करे थी छॾी। मां त टिंडड़ी आहियां, वॼण शुरू कयां थी, पर तू बि त गोह वांगे ज़बान कढे फूका ॾींदी आहीं। वाह वाह, ठही पिया आहियो। वाह जो था ॻाल्हायो। शाबाश आहे तव्हांखे जो हिक ॿिए सां एॾी ॼाड़ी था हणो। ॼाड़ी मां कोन हणंदो आहियां, बाक़ी हिन दालड़ीअ खे सम्झा या ॼाड़ी वधीक न हणे। माण्हूअ खे को नंढे वॾे जो ख़्यालु पवंदो आहे, हिनखे ख़बर पए त मां हुनजो सहुरो आहियां। हीअ हिनजी ससु आहे, ससु ऐं सहुरो माना माउ पीउ जे बराबरि हूंदा आहिनि। ऐं हुन खां अलावा मां हुनजो मामो, हीअ हिनजी मामी आहे। तू मामो छा जो आहीं? तू त वॾो ॼरको आहीं। हथ बंदि कर छोरी ते हथ पाण काकड़े पाण कटी छॾिया। बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, इन अजाए ॻाल्हाइण में तव्हांखे मिले छा थो? बाबा असीं वधीक था ॻाल्हायो या तुंहिंजी कूचड़ी वधीक थी ॻाल्हाए? जेॾी महिल ॾिस या टिटरी हूं के मला हुते इहो लुड़दो पियो पए। ना पाना इन घर में असीं कॾहिं बि कुर्ब सां रही नथा सघूं। जेकॾहिं तूं चाहीं थो न त माठ मिठी में रहूं त पहिरीं हिन छोरी जा ये चपड़ा ते सिबराए छॾीसि। चुप वारी ये छोरी रहंदी जातो जेसिताईं हिनजी आस पान ऐं न कटबी न तेसिताईं इहा चुप कान रहंदई। न थियो तव्हां ख़ामोश, न थियो। अञा वॾो लुड़ कयो, सॼो घर मथे ते खणो। मां ई वञा थो हितां। अदी रानी किथे थी रहे या मूंखे ख़बर आहे? अदा तोखे ख़बर आहे त रानी किथे थी रही ऐं तूं मूंखे ॿुधाई बि कोन थो। छा खुदो तोखे रानीअ जी ख़बर आहे? न चाचा, अदा खे कहिड़ी ख़बर आहे त रानी किथे थी रहे? पर हींअर इहा ॻाल्हि पिया कयो त रानी जी हिनखे ख़बर आहे। मां चवां थो त रानी ख़बर मूंखे हुजे हा त बेवकूफ़ न बणाए मूंखे। सच ॿुधाए त रानी किथे आहे? यार सफ़ा को ॿार आहीं, रानी जी ख़बर हुजे हा त मां तव्हांखे न ॿुधायां। ॿुधो हाणे ॻाल्हि लिकाए थो न वरियाम वण सां ॿधी ॿ टे सटका ॾिनई न त सभु कुझु ॿुधाईंदे सभु कुझु। चाचा अदा खे रानीअ जी कहिड़ी ख़बर आहे? तूं अजायो होश में छो थो निकिरी? ऐं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, मूंखे ॾिसी तव्हां नटाए विया आहियो, पर ख़ुदूअ खे ख़बर आहे। हाणे हिनखे सोटा हणी हिन खां पुछंदासीं, इज़त सां कोन ॿुधाईंदो। तोखे मोकल आहे, मूंखां पुछा त करियुसि राणीअ जी। दस त मां तुंहिंजे वॾनि खां बि पुछंदुसि, ॾिसां त तूं मूंखे कीअं नथो ॿुधाईं। बाबा साईं, तव्हांजी समूरी मिल्कियत हाणे हिन नंढड़े जे हवाले थी वेंदी। बुढाई केर आहे हिनजी शायदि तोखे ख़बर ई न आहे। हिनखे त तव्हां बाबा साईं यतीम घर मां न पुट, हीउ यतीम आहे, मुंहिंजो ई रक्त आहे, मुंहिंजो खून आहे, मुंहिंजे
जिगर जो टुकड़ो आहे। छा बाबा साईं? हाँ पुट, ये मुंहिंजो ई पुट आहे ऐं हिन ॻाल्हि खे राज़ ई रहण ॾिजे त बहितर आहे। पर बाबा साईं, इहो सभु कीअं थियो? असांखे त ख़बर ई न आहे। ये कीअं थियो, हिनजी मां मुंहिंजी ज़िंदगी में कीअं आई, पुट अॼु मां तोखे समूरी इहा हक़ीक़त ॿुधायां थो। इहो राज़ तो ऐं मूं वटि ई रहंदो। पुट जेकॾहिं बिड़क बि ॿाहिरि कढी न मारियो वेंदो। कुझु त काफ़र थिया बाबा साईं, पर ॿुधाईंदव त इहो सभु कीअं थियो? इहो उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे पुट। मां ईअं गाॾी में शहर पियो वञां। खुदा वास्ते मूंखे बचायो, मूंखे हो मारे छॾींदा। बाबा साईं, उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ मूं छोकिरी खे शहर वारे बंगले ते लाहियो। हू पाण खे मारण पई चाहे, पर पंहिंजे ॻोठ वापसि वञणु न पई चाहे। घणो ई पुट मूं हुनखे सम्झायो त मां तुंहिंजी ज़िंदगी जो ज़िम्मो खणां थो। ॾिस लेखा, मां तोखे घणो अरसो हिते नथो रही सघां। तुंहिंजो ई मुंहिंजो रिश्तो आहे कहिड़ो जो मां तोखे समूरी हयाती हिते रहे छॾियां? ज़ुलेखा, सुभाणे माण्हू मूं ते आङुरियूं खणंदा त मां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? इन खां बहितर आहे त तूं पंहिंजे माइटनि ॾे हली वञ ज़ुलेखा। जेकॾहिं मां वापसि वियसि न त हू मूंखे मारे छॾींदा। छो माराईंदा उहे तोखे? मां वेठो आहियां उन्हनि खे सम्झाइण वारो। न सही न, मां वापसि न वेंदसि। ज़ुलेखा, मां तोखे हिते कहिड़े आधार राहे सघां थो? मूंखे ॿुधाए सही। तूं मूंसां निकाह बे करे सघीं थो? छा निकाह? हाँ साईं, मां तव्हां सां निकाह करण जे लाइ तयारु आहियां। पर ज़ुलेखा, तुंहिंजी मुंहिंजी उमिरि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, सम्झी छो नथी? पर उहो फ़र्क़ु त मूंखे त महसूसु नथो थिए। अकिल बालिक आहियां। तव्हां कंहिं सुठे वकील सां ॻाल्हायो, मां कोर्ट में हली तव्हां सां निकाह कंदसि। उन औरत ई मूंखे ही मुंहिंजो वारिस ॾिनो आहे पुट। पर बाबा साईं, वॾी जीजा खे ख़बर आहे? हाँ पुट, मुनासिब वक़्तु अचण ते बानू बेगम खे बि समूरी हक़ीक़त ॿुधाईंदुसि, पर अञा उहो वक़्तु आयो न आहे। तव्हां चुपीअ सां घणी तकड़ न कयो। पहिरीं हुन खां सॼी मिल्कियत गुराम जे नाले लिखाराए वठो, पोइ भले ते शादी कराए। हिन वक़्तु सुल्तान वारा तकड़ लाइ वेठा आहिनि। जेतिरो जल्द थी सघे असांखे शादी जी तारीख़ ॾियो। हिन सां शादी जी तारीख़ ॾिनी ऐं छोकिरीअ खे पक थी वई त गुराम शादी था कराइनि। मिल्कियत जा कागज़ त असां वटि आहिनि, हाणे छोरी छा थी करे सघे? गुराम, तूं हिन चरी माई खे सम्झा। जैसे न मिल्कियत न छोकिरीअ नाले आहे तेसी तव्हां हिकिड़ो रुपयो बि नथा कमाए सघो। अदी चाचो सही थो चवे। जेसि ताईं इन दुआ खां पंहिंजी मिल्कियत मां पंहिंजे नाले ते नथो लिखाराए वठां न, तेसि ताईं तूं ज़िक्र ई न कंदी कर। हिन वक़्तु न छोकिरी तोखे ॿ टे रुपया लिखाराए ॾे त तूं न वठिजां, जंहिंजी सॼी मिल्कियत न लिखी ॾे। जेके दुआ जे नाले ते सभु कागज़ ठहियल आहिनि न, उहे बि खयूं थो वञा। ॻाल्हाए ॾिसां वकील सां, तूं सलाह कहिड़ी थो ॾे, चवे छा थो? गौराम, हिन कम में तूं देर न कर। जेतिरो जल्द थी सघे मिल्कियत तूं पंहिंजे नाले लिखाराए वठ। उन खां पोइ तुंहिंजी शादी जी तयारी कबी। देर न लॻंदी अदी, मां अॼु ई वञी शहर ॾांहुं कागज़ ठाराए थो अचां, बसि पोइ उन मथां दुआ जी सही थींदी। अम्मा, हाणे तूं ई सलाह ॾे मूंखे त मां हाणे छा कयां? अम्मा,
तोखे तुंहिंजे बाबा जानी सम्झायो न त तूं पंहिंजी मिल्कियत पाण वटि रखजा, उन्हनि खे न लिखी ॾिजा। जेकॾहिं न तो इहा ग़लती कई त तूं न हितां जी रहंदीअ न ओॾां जी। अम्मा गुलाम इन जिद ते आ ते मिल्कियत मुंहिंजे नाले कंदी त पोइ मां ॿी शादी न कंदसि। ऐं जेकॾहिं मूं ईअं न कयो न मां त हू वञी ॿी शादी कंदो। तोखे अजायो ख़ौफ़ था ॾियनि। गौराम त ॿी शादी ज़रूर कंदो, पोइ तूं हुनखे मिल्कियत लिखी ॾी या न? अम्मा जेकॾहिं गुलाम भले साईं ते हथ रखी कसम खणे पोइ त मिल्कियत लिखी ॾियांसि न। छो पे ये ॿाराणियूं ॻाल्हियूं करी? जेसी ताईं तुंहिंजी मिल्कियत तुंहिंजे हथ में आहे न, हू तुंहिंजी इज़त कंदा। जे ॾींहुं न तुंहिंजे हथ मां तुंहिंजी मिल्कियत निकिरी वई, उन ई ॾींहुं हू तोखे उतां तड़े कढंदा। अम्मा उहो त मां बि सम्झां थी, पर जेकॾहिं मूं न लिखी ॾिनी न त हुते सुख सां न रही सघंदमि मां। ऐं जेकॾहिं ईअं मूं न कयो न मां त गुलाम ॿी शादी करण में देरी न कंदो। हिन वक़्तु हू पोती विझी आया, तूं छा थी सम्झी त हू इहो रिश्तो तोड़े छॾींदा? जेकॾहिं न ईअं कयूं त छा सुल्तान उन्हनि खे छॾे ॾींदो? अम्मा मां पंहिंजी तरफ़ सां पूरो ज़ोर लाईंदसि त मां उन्हनि खे पंहिंजी मिल्कियत न लिखी ॾियां। अम्मा जेकॾहिं हू न मुड़िया ऐं मूं ते घणो ज़ोर रखियो न त मूंखे जेको मुनासिब लॻंदो मां उहो कंदमि। तूं नाराज़ न थी जा। मां नाराज़ कोन थी थियां, तुंहिंजी मिल्कियत आहे, तूं हुनखे ॿाहिरी या खॾ में उछलाई, मुंहिंजो छा? बाक़ी एतिरो तोखे ज़रूर चवंदसि त तुंहिंजी मिल्कियत जेसी तो वटि आहे न त तुंहिंजी इज़त आहे। उहा जंहिं ॾींहुं तुंहिंजे हथ मां निकिरी वई न त उन ॾींहुं खां पोइ तुंहिंजी इज़त बि ख़तम थी वेंदी।